अचो हुजूर जी बारगाह में दुरूद सलाम जो नज़ारा नहीं पेश करियो जी शाह बिटाई हुजूर जी बारगाह में हलाइंदा। अचो सुभान अल्लाह। पढ़िए पढ़िए इश्क से मोहब्बत में पढ़िए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या वञ कूंझ मदीने वञ कूंझ मदीने अज तरफ तिखी वञ कूंझ मदीने अज तरफ तिखी मुंहिंजे साईं खे ॾियां मां खतड़ो लिखी वञ कूंझ मदीने अज तरफ तिखी मुंहिंजे साईं खे ॾियां मां खतड़ो लिखी वञ कूंझ मदीने। चओ सुभान अल्लाह। अरब पास ॾे साईं खे दे सलाम सिखो अरब पास ॾे तूं उॾाम सिखो मुंहिंजे साईं खे दे सलाम सिखो कर पेश वञी पैगाम सिखो पैगाम सिखो कर पलक अंदर परवाज़ पखी वञ कूंझ मदीने अज तरफ तिखी मुंहिंजे साईं खे ॾियां मां खतड़ो लिखी वञ कूंझ मदीने। गुलाम नबी मैसेज चवंदा अने गुलाम नबी मैसेज जरे कूंझे मथे नजर पई त ही नात लिखो अने उन कूंझ मथे जरे पगे पैगाम हलाइन पिया अने उनके चवन पिया वनी सरकार जी बारगाह में ही अर्ज कजा या रसूल अल्लाह हर साल सभा पियो मदीने वञण ला करे हर साल सभा पियो मदीने वञण ला करे पण तकदीर मुखे थी अज वञण नथी दे। चओ सुभान अल्लाह। तकदीर मुखे और हर साल सभा पियो हर हाजी जा काबिला वञन पिया तो तकदीर मुखे एन टाइम में तकदीर वञण नथी दी एड़ा तो असबाब बनायो सरकार वगर विजे हुजूर जी बारगाह में अचा फरमाइन था वञ कूंझ मदीने अज तरफ तिखी मुंहिंजे साईं खे ॾे सलाम सिखो हर साल जवान महल वञा पर तोड़ न गई तकदीर अञा हर साल जवान महल वञा पर तोड़ न गई तकदीर अञा दिल जो इरादो कीअं मां भञा दिल जो इरादो कीअं मां भञा मुंहिंजो सवाल अदा सरकार सखी वञ कूंझ मदीने अज तरफ तिखी मुंहिंजे साईं खे ॾियां मां खतड़ो लिखी वञ कूंझ मदीने। सजी रात आंखें सारिया पियो सजी रात रुआ को या रसूल मदीने अचन ला करे। चो सुभान अल्लाह। तोखे सारी में सजन मो सजी रात तोखे सारी में सजन मो सजी रात वंदा गोड़ा अखन मारू
सजण मूं तोखे ॾिनो हर शइ सजण मूं तोखे ॾिनो वञ रोज़े अॻियां कर पुकार पखी वञ गूंज मदीने अज तरफ़ तिखी मुंहिंजे साईं खे दिया मां फतेड़ो लिखी वञ गूंज मदीने। आख़िर में पीर साईं पड़ोसा जी मनक़बत चंद अशार पंहिंजी समाधि